2001 ते मुंहिंजो पुटु ज़हूर अहमद क़तल कयो वियो। 28/1 ते मूं FIR कराई। उन खां पोइ अञा ताईं जवाबदार जेके आहिनि खून जा उहे आज़ादु फिरंदा था वञनि, रोज़ु धमकाइनि पिया, जंहिंजे करे असां कोर्ट में जेको आहे सो एप्लीकेशन ॾिनी त बाबा असांखे हिरासमेंट कयो थो वञे। हिरासमेंट जी एप्लीकेशन उन्हनि खे ॾिनी, उन बावजूदि बि उहे हिरासमेंट कंदा रहिया। ऐं पुलिस जेको आहे हद जी पुलिस उन्हनि खे जेको आहे डर ॾेई छॾी आहे। केतिरनि महीननि खां वठी खून जा जवाबदार रोड ते सरेआम घुमंदा था वञनि, धमकियूं था ॾियनि, पोखनि पलाउनि ते हेॾे होॾे। उन खां पोइ असांजे नंढड़नि छोकिरनि खे बि कुटनि पिया, कॾहिं किथे कॾहिं पाण अची दर ते जेको आहे सो धक हणी वञनि छोकिरनि खे। वरी एहतजाज जेको आहे उल्टो अॼु हुननि रोड ब्लॉक कयो त जेको आहे सो असां सां न हक़, असां सां न हक़। हाणे असां त अदलिया कानून हथ में खणणु नथा चाहियूं, असां अदलिया ॾे हलिया विया आहियूं। काफ़ी उन्हनि कोशिशि कई आहे त हीउ कानून हथ में खणनि, पर असां कानून हथ में नथा खणूं। असां अदलिया इंतिज़ामिया खे जेको आहे अपील था कयूं त असांखे वधीक खून ख़राबे खां बचाइण जे लाइ खून जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। असां जेको आहे सो हुनखे क़बर कुशाईअ जे लाइ बाअसर माण्हू आहिनि, बाअसर हुजण जे करे उन्हनि असांजो सर्टिफिकेट ख़राबु कराए हिकु मुस्लिम खे गैर मुस्लिम ॼाणाए छॾियो, जंहिंजे करे असां हाई कोर्ट हलिया वियासीं। ऐं उन खां पोइ हाई कोर्ट जे हुकुम ते क़बर कुशाई थियण वारी आहे, जेका हिन लॉकडाउन खां पोइ थींदी। उन जे करे असांखे इहो आहे त जवाबदार जेके आहिनि से उहे फ़रियादनि खे पिया हर दफ़े विढ़नि कुटनि।